ख़बर ॾींदासीं अव्हांखे पीर वसण मां, जिते पुलिस कार्रवाई कंदे अगवा ॼाणायल ओकाड़ा वासी नारीअ खे बाज़ियाब कराए वरितो आहे, जंहिं ते जवाबदार खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। अव्हांखे अपडेट कयूं पिया ॻोठ उम्मीद अली फल में पुलिस अगवा ॼाणायल नारी रुखसाना आराई खे बाज़ियाब कराईंदे जवाबदार फेज़ मोहम्मद फल खे गिरफ़्तार करे वरितो आहे। अव्हांखे ॿुधायूं पिया, नारीअ जो चवणु आहे त घर भातियुनि खां नाराज़ थी बस में वेठियसि त ॿिनि अणॼातल माण्हुनि नशो ॾेई मूंखे अगवा कयो। बाज़ियाब करायल नारीअ जो चवणु आहे। पीर वसण मां ख़बर ॾियूं पिया, जिते नारी खे पुलिस बाज़ियाब करायो आहे, जवाबदार खे बि गिरफ़्तार कयो वियो। पीर वसण पुलिस कार्रवाई कंदे अगवा ॼाणायल ओकाड़ा वासी नारीअ खे बाज़ियाब करायो आहे। घर भातियुनि खां नाराज़ थी घर बस में वेठियसि त ॿिनि अणॼातल माण्हुनि नशो ॾेई मूंखे अगवा कयो। बाज़ियाब करायल नारीअ मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे, जॾहिं त जवाबदार जो चवणु आहे त मूं कंहिंखे बि अगवा नाहे कयो। 4.5 लख रुपया ॾिना, बाद में निकाब कयो आहे। पीर वसण में पुलिस कार्रवाई कंदे अगवा ॼाणायल ओकाड़ा वासी नारी खे बाज़ियाब करायो आहे।